अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो ड्रामे मोहरा जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, त बिना देर हलूं त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾसींदा हलूं त अलीज़ो जे ख़िलाफ़ु जेको हमज़ा बदगुमान थी चुको आहे दोस्तों, ऐं सफ़ा माना जेको आहे त हुन खां बदगुमान थी वियो आहे। ऐं हुनजी जेका माउ ऐं जेका हुनजी नुंहुं आहे ॿी दोस्तों अरीसा, उहा जेका आहे त हुनखे जेको आहे हमज़ा खे जेको बदगुमान करण में अलीज़ जे ख़िलाफ़ु कामयाबु थी वियूं आहिनि। ऐं हुनजी माउ जेका आहे हमज़ा जी दोस्तों, त उहा नथी चाहे त मुंहिंजी नुंहुं अलीज़ो जेका आहे हिन घर में रहे ऐं ख़ुशीअ सां रहे दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जॾहिं अलीज़ा माना डिप्रेशन जो शिकार थी वई ऐं हुनखे हमज़ा जी ॻाल्हि पसंदि न आई, जॾहिं हू हुन ते हथु खणी रहियो हो दोस्तों, त उहा ॻाल्हि हुनखे पसंदि आई, डिप्रेशन जो शिकार थी वई ऐं उहा बेहोश थी किरी पई दोस्तों। ऐं जॾहिं हमज़ा हुनखे अस्पताल में पहुचायो त हुनखे हमज़ा खे ख़ुशख़बरी ॾिनी वई त तुंहिंजे ॿार जी माउ बणजण वारी आहे अलीज़ो दोस्तों। त हमज़ा जी ख़ुशी माना त वधी वई वेतर। ऐं जेको आहे त सिकंदर वारा अञा बि जाचूसी कंदा रहंदा दोस्तों अलीज़ो खे किराइण जे लाइ, पर हमज़ा हाणे हुनजो साथ ॾींदो, छो त हमज़ा जी माना आसरो ऐं उमेद उन में ई आहे। ऐं हुनजी जेका त हमज़ा जे ॿार जी माउ थियण वारी आहे अलीज़ो दोस्तों। ऐं अलीज़ो हुन खां एतिरो बदगुमान आहे हमज़ा खां दोस्तों, हाणे जो माना हूअ हुन सां हमज़ा सां घर न वई दोस्तों। ऐं उहो जेको आहे त पंहिंजे ई जेको घर में रहे थी हाणे दोस्तों। पर दोस्तों त हमज़ा पंहिंजी ग़लती तस्लीम कई आहे ऐं हुनखे जेको आहे त नौकिराणीअ खे चई आयो आहे त सॼी ज़िमेदारी हाणे तुंहिंजे मथां आहे अलीज़ो, मूंसां जेसिताईं माना राज़ी थिए तेसिताईं हिनजी ख़िदमत चाकरी तूं कंदीअ ऐं अलीज़ो माना हुते ख़ुशि रहंदी दोस्तों। बहरहाल मां तव्हांखे ॾसींदो वञा त सिकंदर, अरीशा ऐं हमज़ा जी माउ संदसि जीअं त अलीज़ो हुनखे झलियो आहे हमज़ा खे, त हाली मुंहिंजे ख़ुशख़बरी ॿार वारी पंहिंजे घर वारनि खे बि न ॿुधाइजांइ, जीअं त हुननि खे ख़बर न पवंदी त हमज़ा जो ॿारु हिन जे अलीज़ो जे पेट में आहे। त हू पंहिंजे हिसाब सां जेके शैतानियूं ऐं साज़िशूं दोस्तों कंदा रहंदा ऐं हिनखे जेको आहे त हमज़ा जे अलीज़ो खे हमज़ा खे जेको आहे त अलीज़ो जे ख़िलाफ़ु भड़काईंदा रहंदा, जीअं हू अलीज़ो खे तलाक ॾिए। पर हाणे हू तलाक ॾेई नथो सघे, छो त हू हुनजे ॿार जी दोस्तों माउ थियण वारी आहे। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।